آله وأصحابه أجمعين أما بعد रमज़ान जो महीनो हर शहर में हर दुनिया के खिते में जिते भी मल्हायो वञे आम शहरन खां ऐं आम वक्तन खां उनजो अजुर ऐं सवाब वधीक मिले थो। पर जेकॾहिं रमज़ान जो महीनो कंहिंखे मक्का मुकर्रमा में नसीब थी वञे, रमज़ान मुबारक जो महीनो कंहिंखे मदीना तैयबा में नसीब थी वञे, वो ईअं सम्झो खीर में खंड आहे। उनजो अजुर, उनजो सवाब, उनजो फ़ाइदो तमामु घणो आहे। ऐसी ताईं जो सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त जे माण्हू रमज़ान जो महीनो मक्का मुकर्रमा में गुज़ारियो, ॿियनि महीननि जे 1 लख रमज़ाननि खां इहो रमज़ान भलो आहे जेको मक्के शरीफ़ में 1 लख रमज़ान मातली में गुज़ारियो, 1 लख रमज़ान तव्हां पंहिंजे कंहिं शहर में गुज़ारियो ऐं मक्का मुकर्रमा में हिकिड़ो रमज़ान लख रमज़ान जे बराबरि। हिकिड़ो जुमो मस्जिदुल हराम में अदा कयो, ॿियनि शहरनि में 1 लख जुमा अदा कयो त लख जुमनि खां वधीक अजुर ऐं सवाब इन जुमे जो आहे जेको तव्हां मक्का मुकर्रमा में अदा कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त उम्रतुन फी रमज़ान का हज्जतिन मई, रमज़ानुल मुबारक में उम्रो अदा करणु ईअं आहे ॼण तूने मूं मोहम्मद करीम सां गॾिजी हज अदा कयो। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां गॾिजी उम्मती पंहिंजे आका सां गॾिजी वञी हज अदा करे, या केॾी वॾी सआदत आहे, चओ या केॾी वॾी ख़ुशनसीबी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾिजी को माण्हू हज अदा करे, उनखे जेतिरो अजुर, जेतिरो सवाब, जेतिरो इनाम इन माण्हू खे मिलंदो, उहो उन माण्हू खे मिले थो जेको रमज़ान जे महीने में उम्रो वञी अदा करे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हज्जतुल इस्लाम हिकिड़ो भेरो कयो, जेके हज्जतुल वदा सरबो आहे। हिकिड़ो ई दफ़ो साईं जन हज कयो ऐं आम ऐलान फरमायूं त जंहिंखे बि मूं सां गॾिजी हज करणो आहे सो तयारु थिए त मूं सां गॾिजी तव्हां हज अदा कयो। जॾहिं ग़ुलामनि ॿुधो त आका वञनि था, पोइ सभई तयारु थिया, मर्द, औरतूं, नंढा वॾा। तक़रीबन हिकिड़ी रिवायत में आहे त 1.25 लख सहाबा गॾु थिया। घणा? 1.25 लख सहाबा गॾु थिया। उन्हनि जी इहा तमन्ना हुई, ख्वाहिश हुई त पंहिंजे नबी सां गॾिजी हज अदा कयूं। पोइ इन हज दौरान हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त ख़ुज़ू वञी मनासिककुम, पंहिंजे हज जा अहकाम को सिखी वठो, ईंदड़ साल मां मोहम्मद करीम तव्हां में मौजूदु न हूंदुसि। यानी पाण करीमन पंहिंजे दुनिया तां रेलत जो ऐलान फरमायो। पोइ जॾहिं साईं जन हज पढ़ी मोटी आया त इहो ज़ुल्हज जो महीनो, उन खां पोइ मुहर्रम, सफ़र, रबीउल अव्वल में साईं जन दुनिया तां पर्दो फरमायो। हाणे जॾहिं इहो साईं जन ऐलान कयो त मुंहिंजो आख़िरी हज आहे ऐं मूंसां हज चई के पढ़णो आहे गॾिजी पढ़े, पोइ जेकी बि सहाबा हुया उहे उन हज में शरीक थिया, पर के बीमार हुया, के सफ़र में निकितल हुया, कंहिंखे सां मजबूरी हुई, उहे हज ते हली न सघिया। त पोइ जॾहिं साईं जन इहो ऐलान फरमायो त इहो आख़िरी मुंहिंजो हज आहे, त पोइ उहे असां बि रुना। उनखे अफ़सोस थियो, अरमान थियो त अल्लाह, जेकर असां पंहिंजे नबी सां गॾिजी हज अदा कयूं हा, हुज़ूर सां गॾिजी दीदार कयूं हा, असां कोई सआदत रहिजी वई। पोइ उन्हनि असाबनि अचे साईं जन खे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, असीं अव्हां सां गॾु हज अदा करे न सघियासीं, असांजो हज रहिजी वियो वञो।
सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जे माण्हू मूंसां गॾिजी हज न कयो आहे उहो वञे रमज़ान जे महीने में उम्रो अदा करे ॼण त मूं मोहम्मद सां गॾिजी हज अदा कयो। सुभान अल्लाह। के पुछो या रसूल अल्लाह इहो भला ऐलान तव्हांजो रुॻे असां असहाबनि जे लाइ आहे या ॿियनि जे लाइ पर में क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत जे लाइ। सुभान अल्लाह। जेको बि रमज़ान मुबारक में उम्रो अदा कंदो उन जो अजर ऐं सवाब एतिरो आहे ॼण पंहिंजे नबी सां गॾिजी ने हज अदा कयो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त हदीस मूं तव्हांजे साम्हूं पेश कई। साईं जन फरमायो त रमज़ान मुबारक जो हिकिड़ो जुमो तव्हां मक्का मुकर्रमा में अदा कयो ऐं ॿियनि शहरनि जा 1 लख जुमा। हाणे हफ़्ते में हिकिड़ो जुमो अचे थो ऐं महीने में 4 जुमा या कंहिं में 5 जुमा, साल में 52 जुमा। सॼो साल तव्हांखे 52 जुमा मिलंदा। हाणे तव्हांजी उमिरि घणी 50 साल हुजे 60 साल हुजे घणी 100 साल हुजे 100 जुमा सिर्फ़ 100 साल थिया त 52 हिकिड़े साल जा जुमा हिसाब लॻायो त 100 साल जा घणा थींदा 2000 थींदा। पर 1 लख जुमा तव्हां अदा कयो ऐं मस्जिदुल हराम में हिकिड़ो जुमो अदा ॿुधायो सौदो सस्तो आहे महांगो आहे जी। जंहिंखे बि अलाह ताला माली तौफ़ीक़ ॾिनी हुजे त उहो रमज़ान जे महीने में वञी उम्रो अदा करे। वरी जेकॾहिं तव्हां मदीना मुनव्वरा में अचो सुहिणे नबी जे दरबार ते हाज़िर थियो मदीना मुनव्वरा जी मस्जिद नबवी शरीफ़ में निमाज़ अदा कयो त हिकिड़ी निमाज़ जे बदिले में तव्हांखे 50,000 निमाज़ुनि जो सवाब। घणो 50,000। असांजी एतिरी ज़िंदगी कोन्हे जेतिरो हिकिड़े ॾींहं में उते तव्हांखे अजर ऐं सवाब मिलंदो मदीना आलिया जे अंदरि। ऐं मदीने शरीफ़ में जेको अचे थो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त जॾहिं को मूं ते अची सलाम पढ़े थो त मां मोहम्मद करीम उनजो सलाम ॿुधां थो उनखे सलाम जो जवाबु ॾियां थो। मन जानी ज़ाहिरन जेको मूं वटि आयो मुंहिंजी ज़ियारत जी नियत सां ला तअमल हाजतन इल्ला ज़ियारती उन ॿियो को बि इरादो न आहे ॿियो को गर्ज़ न आहे सवाइ मुंहिंजी ज़ियारत जे। इन माण्हू जो मूं ते हक़ थी वियो क़यामत जे ॾियारे इन जी शफ़ाअत बि कंदुसि इन जी शाहिदी बि ॾींदुसि। जंहिं मदीने वारे साईं जी ज़ियारत कई हुज़ूर उन जी शफ़ाअत कंदा। ऐं मदीना मुनव्वरा में वञो न तव्हांखे जन्नत जा नज़ारा मदीने शरीफ़ में मिलंदा जी। तव्हां सोचींदो जन्नत जा बाग कीअं आहिनि। तव्हां वञो मस्जिद नबवी शरीफ़ में साईं फरमाइनि था मां बैन बैती व मिंबरी रौदतु मिन रियादिल जन्नह। मुंहिंजे घर ऐं मुंहिंजे मिंबर जे विच में जेको ज़मीन जो टुकड़ो आहे इहो जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग़ीचो आहे। हिकिड़े ॾींहुं उमर साईं रज़ियल्लाहु ताला अन्हु रियादुल जन्नह में वेठो उन टुकड़े मस्जिद नबवी में वेठो घणी देर ते वेठो रहियो। पोइ घर मोटी आयो त घर वारनि पुछियोसीं तव्हां अॼु एतिरी देर कई। पाण फरमायूं त मां अॼु जन्नत जे बाग में वेठो हुउसि। घर वारनि हैरत में पुछो त भला दुनिया में कोई जन्नत जो बाग आहे छा? चई तव्हांखे मुंहिंजे नबी जे ॻाल्हि ते एतबार न आहे छा? साईं जन फरमायो मां बैन बैती व मिंबरी रौदतु मिन रियादिल जन्नह। मुंहिंजे घर ऐं मुंहिंजे मिंबर जे विच में जन्नत जे बाग़ीचनि मां हिकिड़ो बाग़ीचो आहे त उते मां वेठो हुउसि जंहिंखे हुज़ूर जन बाग़ीचो सॾियो आहे त बाग़ीचो आहे न। ऐं वरी अजीब ॻाल्हि इहा अथव तव्हां मदीने शरीफ़ में वञो न उन रियादुल जन्नह में पहुचो त तव्हांखे उते जीअं जन्नत में पेशाब न हूंदो पायखानो न हूंदो। जन्नत में वेंदो न जेको माण्हू उनखे बुख न लॻंदी उञ न लॻंदी खाईंदो मज़े जे ख़ातिर
बाक़ी बुख मुंहिंजी परेशानी न थींदी। रियाज़ुल जन्नह में तव्हां वेंदो न, तव्हांखे ईअं महसूस थींदो ॼण तव्हां वाकई में जन्नत में वेठा आहियो। तव्हांखे बुख जो एहसास न थींदो, उन जो एहसास न थींदो। अल्लाह अकबर कबीरा। जन्नत जी ज़मीन ॾिसणु चाहियो था, तव्हां मदीनो ॾिसी अचो ॼण जन्नत जी ज़मीन ॾिसी आयो। वरी तव्हां सोचींदो जन्नत जा जबल कीअं थींदा, बेश्त में जबल हूंदा। साईं फरमाइनि था हादा जबलुन उहुदुन युहिब्बुना व नुहिब्बुहु, हादा जबलुन मिन जिबालिल जन्नह। ही उहुद जबल आहे मदीने शरीफ जो, इहो मूंसां मोहब्बत रखे थो, मां मोहम्मद करीम इन जबल सां मोहब्बत रखां थो। इहो जन्नत जे जबलनि मंझां हिकिड़ो जबल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहुद जबल छा आहे? जन्नत जो जबल, बेश्त जो जबल। साईं फरमाए त जंहिं जन्नत में मां मोहम्मद करीम हूंदुसि, उन जन्नत जे दरवाज़े ते उहुद जबल बीठल। सुभान अल्लाह। जंहिंजी नज़र कमज़ोर हुजे न, उहुद जबल खे ईअं ॾिसे, ॻाढ़ा सुरो रंग अथसि उन जबल जो, मिट्टी उनजी, पत्थर उनजा ॻाढ़ा सुरो रंग। हीअं वेही ॾिसो ॾिसो तव्हांजी नज़र चिटी थी वेंदी। साईं फरमाइनि था तव्हां उहुद जबल ते अचो, उते को का बि शइ खणी खाओ, भला ॿियो न आहे, वलो में इदाही को कांटेरो हुजे न, कंडनि वारी का ॿूटी हुजे, उहा पटे खाओ, तव्हांखे शिफ़ा मिलंदी। ऐं मदीने शरीफ जी मिट्टी बि मोमिनियाणी आहे। साईं फरमाए त वल्लाहि इन तुराबुहा लमुमिन, अल्लाह जो कसम आहे मदीने जी मिट्टी बि मोमिनियाणी आहे। चओ मदीने जी मिट्टी मोमिनियाणी। गुबारुल मदीनति शिफाउन लिल जुज़ाम, मदीने शरीफ जो जेको धूड़ ऐं मिट्टी गुबार थिए थो न, कोड़ जी बीमारी खां उन में अलाह शिफा रखे। वरी मदीने शरीफ जो पाणी, सुभान अल्लाह। मदीने शरीफ में साईं जन जे दौर में 300 खां मथे खूह हुयो, पर हिकिड़ो खूह हुयो जंहिंजो नालो हुयो बीर गर्स। उहो खूह पहिरीं बंदि हूंदो। हिन साल हाणे मां वियो हुउसि न, मूंखे अलहमदुलिल्लाह 2-2.5 महीना थिया आहिनि त मोटियो आहियां, त हींअर उहो खूह बीर गर्स खुलियल हुयो। उन में माण्हू वञनि पिया, पाणी पीअनि पिया, पाणी भरे खणनि पिया। साईं जन फरमाए त नेमल बीर बीर गर्स माउहा अत्यबुल मियाह वहिय अईनुम मिन उयूनिल जन्नह। भलो खूह गर्स वारो खूह आहे, उन जो पाणी ज़ोर पाकीज़ा पाणी आहे, ऐं इन जो जर हीअ अईनुम मिन उयूनिल जन्नह, जन्नत जे चश्मनि में हिकिड़ो चश्मो आहे। इहो जेको पाणी आहे बीरे गर्स जो, इहो दुनिया जो पाणी न आहे, इन जो जर जन्नत सां जुड़ियल आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं हक़ीक़त ॿुधायां, मां 25 मुल्कनि जो पाणी पीतो आहे, पर कंहिं मुल्क जो पाणी, कंहिं खूह जो पाणी एॾो मज़ेदार न आहे जहिड़ो बीर गर्स जो पाणी आहे। सुभान अल्लाह। तॾहिं त शाह बिटाई सोणे पे दुआ घुरी, पाणी पीनीअ जे शहर जो परवर असां खे तूं पियार, ओए भली मार लहने जा गायकड़ने जा, मौला मदीनो निकार, लहने जा गायकड़ने जा, हे मौला मदीनो निकार, पिंजरो पाक रसूल जो दातर असां खे तूं निकार, पोइ भली मार। सुभान अल्लाह। मदीने जो पाणी जन्नत जो पाणी, मदीने जी मिट्टी जन्नत जी मिट्टी, मदीने जी सरज़मीन जन्नत जी सरज़मीन, मदीने जा जबल जन्नत जा जबल।
ऐं दुनिया में जेकॾहिं तव्हांखे जन्नत ॾिसणो आहे त मदीनो शरीफ़ ॾिसी सुभान अल्लाह। सम्झो था अल्लाह तबारक व तआला जल शानहू जेकॾहिं तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए माली तरह त तव्हां मदीने शरीफ़ जी हाज़िरी भरियो, ख़ुसूसन रमज़ान में। रमज़ान जे महीने में जेकॾहिं तव्हां मदीने शरीफ़ में वियो ऐं 40 निमाज़ूं साईं जन जे मस्जिद में पढ़ियव, 40 निमाज़ूं घणियूं 40 निमाज़ूं मस्जिद नबवी शरीफ़ में पढ़ो, साईं जन फरमाए थो उन माण्हू जे लाइ 2 चिठा लिखजनि था। हिकिड़ो मुनाफ़िक़त खां छोटकारे जो चिठो, ॿियो जहन्नम जी बाहि खां छोटकारे जो चिठो। या ज़बानी कलामी ॻाल्हि न आहे, चिठो दस्तावेज़ लिखजी थो वञे उन माण्हू जे लाइ जेको 40 निमाज़ूं मस्जिद नबवी में वञी पढ़े। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे त मदीने वारे साईं फरमाए त क़ाल मलकुल ईमान अना अस्कुरुल मदीना व मक्का। ईमान वारे मलाइक चयो त मां रहंदुसि मके में मदीने में, बस ॿिए पासे मां न वेंदुसि। फ़क़ाल मलकुल हया अना माक, त हया वारे मलाइक चयो त मां तोसां गॾु। जेकॾहिं तूं मके में त मां बि मके में, जे तूं मदीने में त मां बि मदीने में। पोइ साईं फरमायो फज्तमतिल उम्मती अला अन्नल ईमान वल हया बिबलद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उम्मत इन ॻाल्हि ते मुज्तमे आहे त हया ऐं ईमान इहे ॿई शयूं मदीने में रहनि। सुभान अल्लाह। हया ऐं ॿियो ईमान। सुभान अल्लाह। ऐं साईं फरमाइनि था अनल ईमान ला यहज़िरु इलल मदीनते कमा तअरजुल हयतु इला जोरिहा। जॾहिं क़यामत करीब थींदी, दुनिया में फितना फसाद पकड़जी वेंदा, त ईमान मदीने में ईअं मोटंदो जीअं नाग पंहिंजे घर में मोटंदो। नाग जीअं डोड़ंदो आहे पंहिंजे घर में, उनखे पनाह जी जाइ पंहिंजी घर नज़र ईंदी आहे न, तीअं ईमान फिरी सिरी वरी मदीने शरीफ़ जी मोटी। सुभान अल्लाह। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, थोरो तवजो कयो, पूरे ध्यानु पूरे कयो। ईमान जो मरकज़ महवर मदीनो, मुबव्वउल ईमान मदीनो। मदीने मंझां ईमान निकितो, पोइ दुनिया में पकड़ियो, अरब में वियो, अजम में वियो, ईरान, तुरान, फलस्तीन, अफ्रीका, अमरीका, यूरोप, एशिया, जिते बि ईमान वियो, किथों वियो? असुल किथे आहे? मदीने। पोइ जिते बि पकड़ियो, हर मोमिन जे दिल में ईमान पहुतो। तव्हां हींअर जेको वेठा आहियो, रोज़ा हितां वेठा आहियो, चपड़ा सुका पिया अथव, ज़ुबान अलाही नथी निकिरेव। तव्हांखे इहो पुकारो मुंहिंजो ईमान रखायो आहे। ईमान आहे तॾहिं रोज़ो रखियो अथव, ईमान आहे तॾहिं मस्जिद में वेठा आहियो। तव्हांजे दिल में ईमान आहे, अलाह खे मञो था, अलाह जे रसूल खे मञो था, तॾहिं रोज़ा रखो था, तॾहिं मस्जिद में अचो था, तॾहिं इबादत कयो था। इहो छा आहे? ईमान। पर ईमान जेको तव्हांजे दिल में आयो आहे न, किथों आयो आहे? मदीने में। माना उनजी जड़, पार, बुनियाद, असुल मदीनो आहे। तव्हांजे दिल में ईमान आयो आहे, पर ईअं आहे त कुल शयुन यरजिउ इला असलिही। हर शइ खे पंहिंजे असुल ॾे तांघ हूंदी आहे, हर शइ पंहिंजे असुल ॾे मोटंदी आहे, हर शइ खे पंहिंजे असुल सां मुहबत ॾे तांघ हूंदी आहे। ॾिसो, हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां थो त माली जो असुल वतन मली हुयो, पोइ उमर उनखे खणी आहे उमरकोट में, माड़ियूं, बाग, बंगला, सोन, चांदियूं सभु कुझु ॾिनईसि, हीअ वटि तूं मुंहिंजी राणी थी। पर माली पई चए त ओ उमर, मूंखे मुंहिंजो अबाणा कख वणनि था, मुंहिंजो अबाणा पखड़ा मूंखे वणनि था। उमर, मूंखे ही लोहियूं ऐं तुंहिंजा जेके आहिनि पट ऐं रेशम न खपनि, मूंखे अबाणी लोही वणे थी। उन मालियुनि में, महलनि में बि उनखे पंहिंजो मलीर यादि हुयो। त
ईमान बि मावी वांगुरु तव्हांजे दिलि में आयो आहे, पर उन जो मलीर मदीनो। तव्हांखे जेकॾहिं मदीने जी सिक आहे सम्झो त तव्हां मोमिन आहियो। जेकॾहिं तव्हांजे दिलि में मदीने जी तांग नाहे, मदीने सां मुहबत नाहे, मदीने सां उल्फत नाहे, सम्झो त अंदर में ईमान कोन्हे, या ईमान खोटो आहे, या ईमान अणपूरो आहे, या अंदर में निफाक आहे। जेकॾहिं सचो ईमान तव्हांजे अंदर में हूंदो त मदीने जी मुहबत सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सम्झो था? माण्हू मूंखे चवंदा साईं तव्हां हर घड़ी घड़ी था वञो, ॿिए महीने तव्हां मुंहिंजो मदीने मुंहिंजो घरु आहे, हिते ग़रीबनि मिस्कीननि खे ख़ैरात ॾियो, तव्हांखे सवाल थींदो मुंहिंजो तूं ख़ैरात ॾेई दंगो कई आहे जो मूंखे त सलाह। मुंहिंजो जेको हाल आहे मां पंहिंजो पियो ख़ैरात कयां जेका मूंखे रब तौफ़ीक़ ॾिनी आहे। बाक़ी मदीने वञणु मुंहिंजी मजबूरी आहे, मुंहिंजी ताक़ आहे, सुभान अल्लाह, मुंहिंजे दिलि जी ताक़ आहे, मुंहिंजे दिलि जी आस आहे, उम्मीद आहे। मूंखे मदीने जी सिक लॻल आहे, मूंखे केरु रोके सघंदो? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चवंदा खट्टर पंजो त हारे भरोड़ो खड़े जो ॿारे न हाँ। पाणे ई वञनि ॿिए खे सर। सो तव्हांजे दिलि में जेकॾहिं ईमान आहे त तव्हांखे मदीने जी तांग तलब दीदार जी सिक ज़रूर हूंदी। सम्झो था? पोइ जेको मदीने शरीफ़ पहुतो न, मदीने शरीफ़ वियो, उन जे लाइ छोटकारे जो चिठो लिखी दी वियो, उन जे लाइ जन्म जो चिठो लिखी वियो। ऐं मदीनो शरीफ़ उहो शहर अथव जेको माण्हुनि खे पाक ऐं साफ़ कंदो आहे। छा कंदो आहे? पाक। हुज़ूर जन फरमाया त जीअं पठी लोह जे कट खे ॻारे, मिलावट कट जेका हूंदी आहे ख़तम करे ख़ालिस लोह बाक़ी छॾींदी आहे, तीअं मदीनो बि पठी वांगुरु आहे। तव्हांजी मर मेर गुनाहनि वारी धोई साफ़ करे तव्हांखे पाक अछो ऐं उजरो बणाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हांखे हिते गुनाह थी विया, खताऊं थी वियूं, बेफ़रमानियूं थी वियूं, वरी जेॾीमहिल मदीने शरीफ़ पहुतो न, तनफिल नास कमा यनफिल कीरु ख़बसल हदीद, मदीनो माण्हुनि खे ईअं साफ़ कंदो आहे जीअं भट्ठी लोह जी कट खे साफ़ करे लोह खे ख़ालिस बाक़ी छॾींदी आहे, मदीनो माण्हुनि खे ईअं पाक ऐं साफ़ करे छॾींदी आहे। सुभान अल्लाह। हलो मदीने, हलो मदीने, मदीनो करने जो ठारो आहे, उते रहमत, उते बरकत, उते दिलनि जो करार आहे, उते रहमत, उते दिलनि जो करार, रूह जी राहत, कल्ब जी फरहत आहे मदीने। सुभान अल्लाह। सम्झो था? हे वाह मदीनो पाक, जूए पिरिया जी जन्नत भाया, आया रहा ओ सुरमो पाया सिकमा पेर पिरियने जी खाक, जूए पिरिया जी जन्नत भाया, हे वाह मदीनो पाक। ओ पाण पिरी लख प्यार जे, पाण पुनल लख प्यार जे, जेके आया ओ ताक, जूए पिरिया जी सही जन्नत भाया। सुभान अल्लाह। अल्लाह करीम असां सभिनी खे
मदीने जी हाज़िरी नसीब कंदो रमज़ान जो शहर हूंदो ऐं हीअ जमायत हूंदी सरज़मीन मदीना